इस्लामाबाद जी अदालत चेयरमैन तहरीक इंसाफ इमरान खान न्याज़ी जी तोशाखाना केस में नाकाबिल ज़मानत वारंट गिरफ़्तारी जारी करे छॾी आहे। इस्लामाबाद पुलिस अदालत जे हुकुम ते गिरफ़्तारी जे लाइ लाहौर पहुची वियो पुलिस जो चवणु आहे त मुकमल कानूनी तक़ाज़ा पूरो करे इमरान खान न्याज़ी खे गिरफ़्तार कयो वेंदो। इस्लामाबाद पुलिस नाकाबिल ज़मानत वारंट गिरफ़्तारी एडिशनली सेशन जज ज़फ़र इक़बाल जारी कया। संदसि चवणु आहे त इमरान खान न्याज़ी खे गिरफ़्तार करे 7 मार्च ते अदालत में पेश कयो वञे। होॾांहुं PTI सिंध जे सदर अली ज़ैदी जी हिदायत ते सिंध जे तमाम डिवीज़न ऐं ज़िलनि तंज़ीमुनि खे हिदायत कई वई आहे त चेयरमैन इमरान खान जी मुमकिना गिरफ़्तारी जी पेश नज़र पंहिंजे ज़िले दफ़्तर में जमा थियल ऐं भरपूर एहतजाजी लाइ क़यादत खे अॻी सॾ जो इंतज़ारु कनि। जेकॾहिं असांजी हर दिल अज़ीज़ चेयरमैन इमरान खान खे गिरफ़्तार कयो वियो त सिंध में भरपूर एहतजाज कयो वेंदो।